हैदराबाद में तव्हांखे ख़बर न्यू मिर्ज़ा फाटक वेझो रेलवे ट्रैक ते बम धमाको थियो आहे। अब ट्रैक के धमाके खां पोइ रेलवे लाइन मुतासिर थी आहे। रेलवे पुलिस जो चवणु आहे त अब ट्रैक जो 9 इंच हिसो टुटी पियो आहे। धमाके खां पोइ बम डिस्पोज़ल अमलो वाक़े वारे हंधि पहुतो आहे। तो असां ख़बर शेयर पिया कि हैदराबाद में मिर्ज़ा फाटक वटि रेलवे ट्रैक ते बम धमाको थियो आहे। अब ट्रैक ते धमाके खां पोइ रेलवे लाइन मुतासिर थी आहे। अब ट्रैक जो 9 इंच हिसो टुटी पियो आहे। राब्तो कयो आहे हैदराबाद में सीनियर रिपोर्टर इरफान बुगियो सां। इरफान, आगाह कजो मिर्ज़ा ट्रैक वेझो ये बम धमाको थियो आहे, छा तफ़सील आहे? हिकिड़ी खां पोइ हैदराबाद जे पिंजारी थाणे जी हद में मिर्ज़ा फाटक ते सुबुह जो जेको बम धमाको थियो हो उनजो मरमती कमु जारी आहे ट्रैक जो। तव्हांखे ॿुधायूं त रेलवे इंतज़ामिया जो इन हवाले सां चवणु आहे त रेंजर्स ऐं पुलिस जी निगरानी में मरमती कमु जारी आहे ऐं कुझु देरि में ट्रैक बहाल थींदो, जंहिंखां पोइ अब ट्रैक ते वेंदड़ जेके रेलूं मुख़्तलिफ़ स्टेशन ते बीठल आहिनि उहे पंहिंजी मंज़िल तरफ़ रवानी थींदियूं। तव्हांखे ॿुधायूं त हिन वक़्तु हैदराबाद स्टेशन ते अलामा इक़बाल ऐं कुराक्रम एक्सप्रेस बीठल आहिनि, जॾहिं त कोटड़ी स्टेशन ते ज़करिया ऐं पाकिस्तान एक्सप्रेस ऐं जमपीर स्टेशन ते अवामी ऐं शालीमार एक्सप्रेस ट्रैक जी बहाली जे इंतज़ार में बीठल आहिनि। रेलवे इंतज़ामिया जो चवणु आहे त BDS जी क्लीयरेंस खां पोइ इहे रेलूं जेके आहिनि पंहिंजी मंज़िल तरफ़ रवानियूं थींदियूं। तव्हांखे ॿुधायूं त मिर्ज़ा फाटक ते सुबुह जो बम धमाको थियो हो, जंहिंखां पोइ ट्रैक जो 9 इंच हिसो टुटी पियो हो। ठीकु आहे इरफान, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।